पाकिस्तान में थिएटर ते मज़ाहिया शोज़ त ड्रिघे वक़्त खां थींदा रहिया आहिनि, पर कुझु थिएटर्स में अदाकाराऊं फ़हश डांस बि करे रहियूं आहिनि। इन्हनि जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थींदियूं आहिनि ऐं संदन सुञाणप बि फ़हश डांस जी बणियल आहे। डांस जा अहिड़ा समूरा थिएटर पंजाब में आहिनि ऐं पंजाब जे आर्ट्स काउंसिल पारां इंतिज़ामिया खे शिकायत कई वई। शिकायत बाद फ़हश अदाकाराउनि ख़िलाफ़ घेरो तंग कयो वियो। पहिरें मरहले में मथनि डांस करण ते पाबंदी लॻाई वई हुई, पर थिएटर डांसर साॻिया फ़हश इशारा करण खां न मुड़ियूं ऐं हाणे अरिड़हं फ़नकाराउनि खे शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। शोकाज़ नोटिस जारी कंदे हफ़्ते में जवाब तलब कयो वियो आहे। पंजाब जे घरू खाते खुशबू ऐं निदा चौधरी समेत अरिड़हं डांसर्स ख़िलाफ़ नोटिस जारी कया आहिनि। घरू खाते जे जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि महक भट्ट, कोमल चौधरी, क़िस्मत शहज़ादी टिनी फ़नकाराउनि शमा थिएटर में फ़हश डांस कई, जंहिं ते शोकाज़ नोटिस जारी कया विया। थिएटर जी महफ़िल में फ़हश डांस ते खुशबू ख़ान खे बि शोकाज़ नोटिस जारी कयो वियो आहे। नाज़ थिएटर जी रोशनी ख़ान, काजल चौधरी, सारा ख़ान ऐं सितारा थिएटर जी अदाकारा तबसुम ख़ान खे बि शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। अल-फलाह थिएटर जी फ़नकारा महानूर ऐं जिया भट्ट, अयान, निदा चौधरी, हेरा डोगर, वफ़ा अली, लाइबा जटी, महानूर ऐं ॿियनि खे बि शोकाज़ नोटिस जारी कया विया आहिनि। इहे अदाकाराऊं वार्निंग जे बावजूद फ़हश डांस खां न मुड़ियूं हुयूं, जंहिं ते शोकाज़ नोटिस जारी थिया, जॾहिं त अहिड़ा शोज़ बदस्तूर जारी आहिनि।